लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरे जे दिमाग़ी बीमारियुनि जे शोबे पारां ॿारनि में पैदा थींदड़ दिमाग़ी बीमारी हाइड्रोसेफालिस ऐं स्पाइना बिफिडा ताज़े ॼावल ॿारनि जा वॾा मथा हुजण या मथे में वधीक पाणी हुजण जे हवाले सां सेमिनार करायो वियो, जंहिंमें सॼी सिंध मां दिमाग़ी बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि सां गॾु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे नाले वारनि डॉक्टरनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे दिमाग़ी शोबे जे इंचार्ज प्रोफेसर डॉक्टर रियाज़ अहमद राजा चयो त हिन वक़्तु दुनिया में हिन बीमारीअ मां मुतासिर थींदड़ ॿारनि जो तादादु 3 लख खां मथे आहे ऐं सिर्फ़ु अमेरिका में $8 लख महीने जा हिक मरीज़ ते ख़र्च अचे थो। संदसि चवणो त हीअ बीमारी तेज़ी सां असांजे मुल्क में बि वधी रही आहे, जंहिंखे रोकणु तॾहिं मुमकिन आहे जॾहिं हर बीमारी जा माहिर गॾिजी हिन लाइ कमु कनि। डॉक्टर पीर असद अज़ीज़ चयो त अहिड़े ॿारनि जे हवाले सां 2008 में लम्स यूनिवर्सिटी जामशोर में हिकु स्टडी कई वई, जंहिंमें सिंध में पैदा थींदड़ 1000 ॿारनि मां 13.9% ॿार हिन बीमारी मां मुतासिर हुआ। हुन चयो त 2018 में लम्स जे दिमाग़ी बीमारी जे शोबे में 400 ॿार हिन बीमारीअ खां मुतासिर थी दाख़िल थिया, जंहिंमें 375 जो ऑपरेशन ज़रिए इलाज कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।